बोलो सियावर रामचंद्र की, बोलो श्री पुरुषोत्तम भगवान की जय। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी, आयो 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 पुरुषोत्तम मैनो भागन साथी। पंहिंजो जीवन सफल बनायो, पंहिंजो जीवन सफल बणा। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी, आयो 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 पुरुषोत्तम। पुरुषोत्तम ना धणिय जो पाण प्रभु जल आयो। पुरुषोत्तम पुरुषोत्तम में नाम कमाए लोक परलोक बढ़ायो। पुरुषोत्तम में पंहिंजो लोक परलोक बढ़ायो। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी, आयो आयो आयो। हर टे साले अच्छे हमेशा तैंखे कीन भुलायो। सत्य कर मन सा मौज मचाए, पंहिंजो शान वधायो। सत्य कर मन सा जग में पंहिंजो शान वधायो। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी, आयो 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 पुरुषोत्तम। सारो मैनो सारी संगत आ पंहिंजो पाण मलायो। तन मन धन जी सेवा करे, जय वाजो वारो वजायो। तन मन धन जी वाजो वारो वजायो। वाजो आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी, आयो 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 पुरुषोत्तम। विश्राम धाम जे गुर मंदिर में पंहिंजो शीस झुकायो। विश्राम धाम जे सिक शरदा सां अची उदासी, चार पदार्थ पायो।
जग में चार पदार्थ पायो, जग में आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो 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 पुरुषोत्तम मैनो पंहिंजो जीवन सफल बणायो, पंहिंजो आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो 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 पुरुषोत्तम मैनो भागन साथी। दीनन दयाल थी सदा कृपाल, दीनन दयाल थी ओ नंगी नंग पाल, श्री कृष्ण मुरारी थी गिरवर धारी आए बांके बिहारी, सब चवन बनवारी रची रस जय प्यारी थी, मथुरा में जायो सब बंद आयो, अची गोकल वसायो वृंदावन गौचरी थी, द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ, ये भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी, द्वारका जो जसोदा जो बाल के चवन नंदलाल, आए गायन जो ग्वाल जीव जंत सुख करी थी, देव के जो लाल वसुदेव क्यों कमाल, मटे आयो पंहिंजो बाल कई लीला जय न्यारी थी, दिनो गीता जो ज्ञान सब जाने तो जहान, बड़े बार बुढ़ो जवान विश्व सारी जय तारी थी, देखो नारे तो ध्यान तंहिंखे मिले भगवान, पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उचारी थी, महिमा संत ने उचारी थी, महिमा भक्त ने उचारी थी, भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान, याद उदासी जो करे पाए पद निर्वाण, बोलो श्री कृष्ण देव की जय, उमापति महादेव की जय, बोलो भाई। राम रमापति रूप तू दीन दयाल दयावान, कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान, कथा ॿुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान, आस सब पूरन कंदो पुरुषोत्तम भगवान, आस सब पूरन कंदो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति
शांति शांति। सासंगति महान पवित्र मैनोली રહેવાય શ્રી પુરુષોત્તમ મહાત્મા જો જેની કથા શ્રી सूजी महाराज सोनकनखे भगवान विष्णु महात्मा नारद मुनिया के वर्णन करी रहा है। काल ने 13 अध्याय में राजा दृढ़ धनवाखे कतोते जो उपदेश मिलो, राजा चित्रधर्म जो पुत्र थियो लायक दृढ़ धनवा जैके राज ॾेई करके पाण तो पिता हलियो वियो वन में भजन करण जे लाइ। एॾा दृढ़ धनवा हिकिड़े ॾींहुं वन में शिकार करण जे लाइ आयो तो तोते अहिड़ो उपदेश ॾिनो, भाई राजा उथ कुझु कर्म कर, इहो मनुष्य जनम अजायो न विञाए। बस ये उपदेश भरिया शब्द चई करके तो उॾामी वियो। राजा दृढ़ धनवा महल में मोटी तो आयो पर ॾाढो चिंतित थी वियो, भाई तो आख़िर केरु हुयो, केरु कीअं मूंखे अहिड़ो उपदेश ॾेई वियो पे। उनखे का ॻाल्हि सम्झ में कोन पई आई। हींअर वधीक कथा प्रसंग वर्णन थी रहियो आहे। 14 अध्याय में राजा दृढ़ धनवा खे ऋषि वाल्मीकि जो संदसि अगलो जन्म वर्णन करे ॿुधाइण। चयो हरे राम। दृढ़ धनवा जी कथा ॿुधो, चयो नारायण भगवान। नारद हथ जोड़े चयो, कयो वर्णन कृपा निदान। हरे राम। हिकु ॾींहुं राजा पंहिंजे मन में कयो सोच वीचार पंहिंजे अंदर में, पर सम्झ में कुछ भी न आयो। पयो वक़्तु वञे गुज़रंदो अजायो, आयो वाल्मीकि उन वक़्त हली, करे दर्शन चो किस्मत या खुली। हथ जोड़े ऋषिअ जो आदर कयो, चयो भाग आ मुंहिंजो अॼु त खुलियो। घर वेठे ॼण थिया सावा सला, थियनि दूर दुखनि जा कोट किला। करे दर्शन जेको संतन जो, दुख दूर थिए पल में उन जो। कर कृपा चिंता दूर करियो, कर कृपा मुंहिंजो कष्ट कुलई काफ़ूर कयो। आहे मन में मूंखे घणो लॻल, आहे मन में ॾींहं राति रहे थो, हिरदो ततल ॾींहं राति रहे थो। मूं ॾाढो आ वीचार कयो, मूं ॾाढो आ, पर सोच सॼो बेकार वयो। पर बस वचनन जी वसकार करे, बस वचनन जी ॾियो मन मुंहिंजे खे ठार करे, ॾियो मन मुंहिंजे खे, ॾियो मन मुंहिंजे खे ठार करे। वचन ॿुधी राजा संदा, चयो वाल्मीकि धर धीर। आयो आया दुख कटण, थियो न तूं दिलगीर, थियो न तूं दिल। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको भगवान श्री नारायण चवणु लॻो त हे नारद, हाणे वधीक कथा ॿुध। राजा दृढ़ धनवा जी नारद हथ जोड़े करके चवणु लॻो, हे कृपा निदान, वॾी कृपा कई अथव जो अहिड़े महान पवित्र महीने जो महात्म तव्हीं असांखे ॿुधाए रहिया आहियो संसारी लोकनि जे उद्धार करण जे लाइ। हाणे कृपा कयो, उहा बि कथा ॿुधायो। भगवान चवणु लॻो त हे नारद ॿुध, श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको ॿुधो। हिकिड़े ॾींहुं राजा दृढ़ धनवा मन में सोच वीचार कयो, मन ई मन में पियो गणतियूं खाए। वक़्तु वञे पियो हलंदो, गुज़रंदो, वक़्तु तो कंहिंजे लाइ बीहंदो आहे कोन। हरे राम। आख़िर अहिड़ो योग उन जे जीवन में बणियो जो महात्मा वाल्मीकि महाराज
उनजे राज में अची करके पहुतो, सहज सुभाए अची करके राजा के दर्शन ॾिनो। बोलो श्री संत देव भगवान। भाग खुली विया, घर वेठे संतन जो साधुनि जो दर्शन थी वियो। अहिड़ी क़िस्मत, गुरु महाराजन जो दर्शन पाए करके राजा हथ जोड़े करके ऋषि जो आदर सत्कार कयो और पंहिंजनि भागनि जी सराहना पियो करे। भाई मुंहिंजा तो वॾा भाग खुलिया, भाग हुआ गुरु संत मिलाया, प्रभु अविनाशी घर में पाया। चारे राम। घर वेठे मुंहिंजा भाग भला थी विया, ॿियो मूंखे छा खपे। तव्हांजे दर्शन सां ई मुंहिंजा दुख दर्द तो दूर थी विया। संतन जो, महापुरुषनि जो दर्शन ई अहिड़ो आहे जो सभु मन जूं चिंताऊं दूर करण में समर्थ थो थिए पियो। कष्ट कुलई काफ़ूर था थी वञनि पिया। हथ जोड़े करके राजा चवण लॻो, महाराज पर हिकिड़ी गणती मूंखे आहे मन में, गुणो लॻल आहे ॼण। राति ॾींहं पियो मां वीचार कंदो आहियां, ॾाढो सोच में पियो गुज़ारींदो आहियां। बसि हाणे कंहिं तरीक़े सां पंहिंजनि वचननि जे द्वारा मुंहिंजे ततल मन खे ठार ॾियो त जीअं मुंहिंजी इहा बि चिंता दूर थी वञे। श्री सूजी महाराजन चवनि था त सोनको राजा जा ये वचन ॿुधी करके महात्मा वाल्मीकि उनखे धीरज ॾिनो। राजन हाणे तूं चिंता न कर, मां अची वियो आहियां। जेके बि तुंहिंजे मन में गणती आहे, शंका आहे, सो तूं भल मूंखां पुछ। कर ॻाल्हि तूं पंहिंजे अंदर जी, सुहिणे सुंदर मन मंदर जी। छो चिंता करीं थो तूं एॾी, मां दूर करियां जबलनि जेॾी। चयो धनवा धन्य तवी आयो, था वचननि सां दुखड़ा लायो। मां चरणनि तां बलिहार वञा, चई हाल थो भोला भरम भञा। मूं बन में पे विश्राम कयो, उते हिक तोते हीउ वचन चयो। कर याद धणी जे सुख चाहीं, कर पाण सही छो थो फासाईं। कर कर्म उहो जो करणो थी, हिक ॾींहुं तोखे बि मरणो थी। रह गफ़लत में ना मुंहिंजा मिठा, साण हलंदे तो सां कीन कठा। आए मतलब जो सारो संसार, मतलब जो आ सभु कूड़ो प्यार। जो इन में दिल अटकाए थो, वो अंत समय पछताए थो। ये वचन आहिनि सभु ज्ञान संदा, ये वचन आहिनि सभु जेकी पार सभिनी खे आहिनि कंदा। जेकी पार सभिनी खे, कहिड़ो राज आहे उन वचननि जो, कहिड़ो राज आहे उन। कर बयान कढो संसो मन जो, कर ज्ञान। ओ तो केर लॻे मुंहिंजो, ओ तो आहे ज्ञान वैराग संदो जंहिंजो, आहे ज्ञान वैराग संदो। मां सम्झी कुझु न ॼाणा थो, न कि उन तोते खे पछाणा थो। ओ केर आहे मुंहिंजो थींदो, ओ केर आहे मुंहिंजो। जो ज्ञान आहे अहिड़ो ॾींदो, जो ज्ञान आहे। पक मुंहिंजो कोई सॼण आहे, पक मुंहिंजो कोई। इन ॻाल्हि में कोई शक न आहे, इन ॻाल्हि में कोई, इन ॻाल्हि में कोई शक न आहे। वचन ॿुधी चो वाल्मीकि भाविया पर बल।
वस कंहिंजो बि ना हले की न हले को बल की न हले को बल। हरे राम। वाल्मीकि महाराजन चवण लगा राजन तूं हाणे चिंता न कर, दिलगीर नथी ॿुधाए कहिड़ो तुंहिंजे में अंदर में गुणो लॻल आहे। तूं पंहिंजे मन जी चिंता खे दूर कर। जेको बि तोखे मन जो संशो आहे मां सो तुंहिंजो निवृत कंदुसि। राजा धनवा चवण लॻो महाराज तव्हीं धन्य आहियो, तव्हांजा वचन ई अहिड़ा हथ त भरिया आहिनि, तव्हांजा मां कहिड़ा शुकराना मञिया। मां तव्हांजे चरणनि तां वार वार बलिहार थो वञा पियो। बोलो श्री सतगुरुदेव भगवान। गुरु नानक तुंहिंजे चरणनि तां बलिहार मां सदा वञा। हरे राम। महाराज हाणे ॿुधो, मां पंहिंजो समूरो मन जो हाल तव्हांखे ॿुधायां थो पियो। जेके बि भर्म भोला आहिनि से सभु तव्हां मुंहिंजा दूर करियो। जो हिकिड़े ॾींहुं मां वन में विश्राम पे कयो त मथां तोते वण ते वेठे पे मूंखे उपदेश वांगुरु अहिड़ा शब्द चया त राजन तूं धणीअ खे तो संभार, यादि कर पंहिंजो पाण खे माया मोह में फासाए वेठो आहे, संसारी कमनि में गणतियुनि में पियो थो गुज़ारे पियो। को अहिड़ो कर्म थो कर पंहिंजे तरण जो, पंहिंजे उद्धार जो को बिलो कर। गफ़लत में न रह, ईअं न सम्झ त कोई सभु तोसां साण हलंदई। आख़िर तुंहिंजो बि वारो ईंदो। सभु संसार जा लोक मतिलबी अथई, वहिंवार बि परिवार बि, इन्हनि में दिलि न अटकाए। जेकॾहिं ईअं कंदे तो अंत समय तोखे पछताइणो पवंदो। राजा चवण लॻो महाराज ही तोते जा ज्ञान भरिया वचन आहिनि, वैराग्य वारा। हाणे इन्हनि में कहिड़ो राज समायो पियो आहे। तोतो मुंहिंजो केरु आहे जंहिं अहिड़ो ज्ञान ॾेई करके मूंखे तो संशय में भरम में विझी छॾियो आहे। आहे तो ज्ञान पर हाणे मां सोचां थो पियो भई इहो ज्ञान उन तोते कीअं मूंखे ॾिनो। लॻे थो मुंहिंजो को सॼणु आहे, इन ॻाल्हि में कोई शक कोन थो लॻे पियो। हाणे महाराज तव्हीं ॿुधायो त मां छा करियां। महात्मा वाल्मीकि राजा जा वचन ॿुधी करके चवणु लॻो त हे राजन भावी प्रबल आहे, उनजे अॻितां कंहिंजी बि नथी हले पई, कंहिंजो बि वस परमात्मा जे अॻितां नथो हले पियो। ॿुध तोखे सभु मां ॿुधायां थो, ही राज़ लिकल सम्झायां थो। तूं अॻिले जन्म जो ब्राह्मण आ, नालो तुंहिंजो सदैव सदा ॼणवा। ओए रहंदो द्रावड़ देश में तूं, सत्यवादी धर्मी वेश में तूं। होए पत्नी तुंहिंजी गौमती नार, ऋषि गौतम पाले कई हुई त्यार। करे शादी सब सुख पाता हुआ, ये जन्म जन्म जा नाता हुआ। पर की न काई संतान हुई, तो कर्म जी मेहनत जाम कई। रखी विरत हवन ऐं यज्ञ कया, रखी विरत हवन ऐं पर कारज सफला की न थिया, पर कारज सफला। वह आखिर तपस्या करण बन में, वह आखिर तपस्या करण। हुई आस औलाद जी तन मन में, हुई आस औलाद जी तन। चयो पत्नीअ छो था थियो दिलगीर, चयो पत्नीअ छो था। पुट धीअ कंदा छा कंदो शरीर, पुट धीअ कंदो छा कंदो। जो साण हले क्यों तंहिंखे याद, जो साण हले क्यों तंहिंखे। ये उमिरि सॼी ना करियो बर्बाद, ये उमिरि सॼी ना, ये उमिरि सॼी ना करियो बर्बाद। चयो सदैव बुध प्रेम सां, प्यारी घर ध्याणी।
पुटन बिना केर पितरन खे अची ॾिए पाणी अची ॾिए। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त सोनकू महात्मा वाल्मीकि चवणु लॻो त राजन हाणे ॿुध, मां तोखे हिकिड़ी राज़ भरी ॻाल्हि थो ॿुधायां पियो। तुंहिंजे पूर्व जन्म जी, अॻिले जन्म में तूं हिकिड़ो ब्राह्मण हुए सदेव नाले, तमामु धर्म कर्म में पूरो रहंदो हुए। द्रावण देश में तुंहिंजो घर हूंदो हुयो कुटिया, सत्यवादी और धर्मी वेश में। तुंहिंजी पत्नी हूंदी हुई गोमती, गौतम ऋषीश्वर जी कन्या हुई, जंहिंसां तुंहिंजो विवाह थियो। शादी करके सभु सुख तो पाता, जन्मनि जन्मनि जा नाता भी तो निभाया, पर संतान तोखे कोन थींदी। केतिरा ई कर्म कया, धर्म कया, हीला वसीला हलाया, विर्त नेम यज्ञ सभु तुंहिंजा ॼण अजाया पे विया। आख़िर तपस्या करण जे लाइ तैयार थे, भई वन में वञी को तपस्या करके और औलाद जी प्राप्ति कयां त मुंहिंजी आस पूर्ण थिए, पर पत्नीअ तोखे सम्झायो थे। यारे राम। त साईं अजायो तव्हां दिलगीर छो था थियो पिया? घर वेठे परमात्मा जो तव्हां भजन कयो, वन वञण जो कहिड़ो ज़रूरु आहे? जेकॾहिं संतान कोन आहे, पुट धीउ कोन आहे, त उहो छा कंदो? हर कंहिंखे तो पंहिंजे पंहिंजे कर्म सां संसार मां पार पवणो आहे। को धीउ पुट थोड़ी तारींदा असांखे। जो साण हले तो पियो हिन मृत्यु लोक मां, नेकी और बदी। चारे राम। पंहिंजो कर्म ई तो साण हले तो पियो। उन समय में केरु संगी साथी थियंदो? न पुट, न धीउ, न मिट, न माइट। जेको साण हलंदो आहे उहो तव्हां वखर खणो, उन खे यादि कयो जेको सदाईं असां सां साण पियो थो हले पियो। अजायो सजायो ईअं तव्हीं पंहिंजी उमिरि बर्बाद न कयो। तंहिंखां वक़्तु पाए करके और उहो तोशो ठाहियो जेको हिन लोक मां असां खणी हलूं और परलोक में असांखे कमु अचे। चारे राम। ॿियो कुझु तो खणी कोन हलंदासीं। चवंदा आहिनि भई नेकी और बदी, जस और अपजस माण्हू खणी वेंदो आहे। माण्हू वीचार कंदो न भई हे मरी वियो, माण्हू मरी वियो, कोई अर्थी खणी वेंदो आहे साण, भई पोइ हे छा खणी वियो? चारे राम। भई ॾिसो उनजे काईअ सां, अर्थीअ सां माण्हू जेके हलनि था पिया, मिट माइट, रंगा रंगी, यार दोस्तार, उहे ॾिसो भई ॻाल्हियूं कहिड़ियूं था कनि पिया। चारे राम। के पुठियां ॿ चारि लोग हलंदा आहिनि न, हलंदा वेंदा आहिनि, अॻियां माण्हू निकिरी वेंदा आहिनि काईअ सां, केतिरा के पुठियां रहिजी वेंदा आहिनि, आहिस्ते आहिस्ते हलंदा आहिनि। पोइ उहे उन मरण वारे जे जीवन जूं ॻाल्हियूं पिया कंदा आहिनि। वाह वाह भई सॼण पुरुष हुयो। अहिड़नि माण्हुनि जी भॻवान वटि बि घुरिज आहे। जल्दी भॻवान हिन खे घुराए वरितो। अहिड़ो सुठो माण्हू, सदोरो माण्हू हूंदो, कंहिंसां कॾहिं विढ़ियो कोन। तो इन मां छा थो ज़ाहिर थिए पियो त भई हुनजी संसार में नेकी थी थिए पई, जस थो थिए पियो। छाजे करके जो हुनजो जीवन जो कर्म अहिड़ो हुयो, उन कर्मनि जे वश अंत समय में उहो ई उन सां साण थो हले पियो। धीउ पुटु थोड़ी हलंदो, को धनमाल थोड़ी हलंदो, कल कारखाना कोन हलंदा। तंहिं करके कर्म अहिड़ो कयो। ॿिए कंहिं अर्थीअ सां वरी माण्हू ॿुधंदव, कहिड़ा दुष्ट पुरुष बि हूंदा आहिनि, मरणो तो सभिनी खे आहे। माण्हू निभाइण जे लाइ उन्हनि सां बि गॾु वेंदा आहिनि। हल भई फलाणो गुज़ारे वियो अथई। चारे राम। पोइ माण्हू चवंदो कोई न न हिन सां केरु हलंदो? साम्हूं वारो सम्झ, हल भाई हाणे मरी त हूअं ई वियो न, हाणे छा कंदी तोखे? जीअरो हो त खणी भउ थिए ई पियो, दादा माण्हू हुयो, पर हाणे हल हलूं था पिया, निभाइजूं। उन सां बि माण्हू वेंदा ॿ चारि पुठियां, उन जे लाइ कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा? भई जेको उन कर्म कयो हूंदो, सतायो हूंदो माण्हुनि खे, त माण्हू उहे ई पिया उनजा ॻाईंदा, अपजस पिया कंदा, भई सुठो थियो मरी वियो, ॾाढो तपायो हुअईं वञी।
चारे राम। वेंदा सही अर्थीअ सां राम राम बि कंदा, पर अंदर ही अंदर ख़ुशि हूंदा। भई अहिड़ा माण्हू विया जिंद छुटी। तो इहो छा आहे, माण्हूअ जे कर्म जो अपजस आहे, बदी आहे। संदसि स्त्री पई सदाईं यादि सम्झाईंदी रहंदी हुई, साईं नेकी और बदीअ खां सवाइ ॿियो कुझु साण हलंदो कोन अंत समय। तंहिं करके उन परमात्मा खे यादि कयूं जेको असांखे हिन भव सागर खां पार थो करे। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको सदैव ब्राह्मण चवणु लॻो त हे प्यारी ॿुध, पुटनि जे बिना पितरनि खे केरु पाणी पीआरींदो, केरु तारींदो। चारे राम। तंहिं करके जीवन में संतान ज़रूरी आहे, और उहो बि पुत्र संतान हुजे त वधीक सुठो आहे। ईअं चई तपस्या करण लॻो, पंहिंजो विरत कॾहिं हो की न भॻो। थियो आख़िर दर्शन भगवन जो, पर भाग में पुट न हो लिखियल जो, पर भाग में पुट न हो लिखियल जो। चयो गरुड़ प्रभुअ खे हथ जोड़े, चयो गरुड़ प्रभुअ खे तवे सर्व कला समरथ तोड़े, तवे सर्व कला। छो था एॾा भगत ते ज़ुल्म करियो, छो था एॾा भगत ते हिकु लाल ॾियण में खुल्म करियो, हिकु लाल। आयो मालिक चैनी पंदा रतन जा, आयो मालिक कयो पूरन काज स्वारत जा। चयो भगवन गरुड़ खे बुध प्यारा, चयो भगवन गरुड़ खे बुध। ॾेई पुट दुख दूर करज सारा, ॾेई दुख पुट दूर, ॾेई पुट दुख दूर करज सारा। पूरो 14 अध्याय थियो, चयो नारद खे भगवान ॾे उदासी दान तूं, भगतीअ जो महिरबान बोलो शेरी। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको सदैव ब्राह्मण अहिड़ी तरह पंहिंजे स्त्रीअ खे चई करके और वन में तपस्या करण जे लाइ हलियो वियो। पंहिंजो विर्त नियम पको पुख्तो रखियो। केतिरा साल गुज़री विया, आख़िर भगवान श्री नारायण हुन जे मथां प्रसन्न थियो। बोलो श्री नारायण भगवान। भगवान खां वरदान भगवान चयो भई घुर जेकी घुरई। महाराज मूंखे पुत्र संतान जी घुर्ज आहे। भगवान चयो भई हाणे तुंहिंजे लेख में तो पुत्र लिखियल ई कोन आहे। चारे राम। और भगवान आहे कंहिंमें बि भेदभाव न रखंदो आहे। कर्मनि अनुसार उहो ई उनखे ॾींदो आहे जेको उनजे कर्म में हूंदो आहे। उन खां सवाइ भगवान कुझु न कंहिंखे घटि ॾींदो आहे न वधि ॾींदो आहे। फंद फेर आहे ई कोन भगवान में, छो जो भगवान जो को मिट माइट आहे ई कोन। सभिनी जो मालिक आहे भगवान पाण। चारे राम। और इहा परमात्मा पंहिंजी बणियल बणाए रखी आहे भई कर्मनि अनुसार सभ खे कुझु न कुझु मिले थो पियो। पोइ जहिड़ो कर्म आहे, बुरे काम का बुरा नतीजा। चारे राम। भले काम का भला नतीजा। भगवान सवारी कंदो आहे गरुड़ ते। उन जो ॿुधो भई भगवान भक्त खे प्रसन्न तो थियो आहे भक्त ते, और उनखे वरदान नथो ॾेई सघे, पुत्र संतान नथो ॾे पियो। तॾहिं गरुड़ हथ जोड़े करके चवणु लॻो महाराज तव्हीं तो सर्वकला समर्थ आहियो, जीअं चाहियो करे सघो था पिया। समर्थ को नहीं दोष को साईं। पर भगवान चवणु लॻो भई मां समर्थ आहियां, पर मां उहो ई कमु कंदुसि जंहिंजो जीव जे लाइ भलो हूंदो, जंहिंमें जीव जो सुठो थिए। गरुड़ इलाज करणु लॻो।
पारत करण लॻो सदे ब्राह्मण जी, भई हिनखे कुझु ॾियोसि त हिन जो दुख दूर थिए। तॾहिं भॻवानु चवणु लॻो, भई गरुड़ तूं बि तो मुंहिंजो भॻत आहे, जेकॾहिं मां नथो ॾेई सघां हुनजे कर्म फल अनुसार, तूं तो ॾेई थो सघे, तूं भॻत आहे मुंहिंजो, पंहिंजे पारां जेको वणई तूं हुनखे ॾे। हरे राम, हुनजा दुख दर्द दूर कर, तोखे क्यास थो थिए पियो, तूं हुनजो दुख दूर कर। श्री सूजी महाराजनि चवनि था त हे सोनको, हिते हिन कथा सां गॾु ही 14 अध्याय समाप्त थियो। महात्मा नारदनी चवणु लॻो त हे प्रभु, वॾी कृपा तव्हांजी जो तव्हीं अहिड़े तरह पंहिंजनि भक्तनि खे लीलाउनि सां आनंद पिया था बख़्शो पिया। हाणे पंहिंजे भक्तीअ जो बि असांखे दान ॾियो त तव्हांजे उन अजीब लीला खे असीं सम्झी सघूं, छो जो तव्हांजे लीला जो को बि पार पाए नथो सघे पियो। तव्हांजो अंत आहे ई कोन, तूं बेअंत तूं आहीं, बेअंत तुंहिंजी लीला। अहिड़ी का भक्तीअ जो दान ॾियो, बख़्शीश करियो त जीअं सदाईं सबर और शांतीअ सां पंहिंजो जीवन व्यतीत कयूं। हिते हिन कथा सां गॾु 14 अध्याय समाप्त थियो। बोलो श्री पुरुषोत्तम। 15 अध्याय में वधीक कथा प्रसंग वर्णन थींदो। भगवान श्री विष्णुअ जे आज्ञा सां गरुड़ जो सदे ब्राह्मण खे पुटु ॾियणु, सो प्रसंग 15 अध्याय में सुभाणे वर्णन थींदो। और श्री पुरुषोत्तम महात्मा जे हिन योग में सुभाणे आहे तिथि पूर्णिमा जी, सत्यव्रत। बोलो श्री सत्यनारायण स्वामी। तो जो नियम आहे 10 बजे श्री पुरुषोत्तम महात्मा जो हिकिड़ो अध्याय पढ़ी करके और पोइ वरी श्री सत्यनारायण स्वामी अध्याय जो महात्म उहो भी नियम पूरो कयो वेंदो। 11:30 ताईं सत्संग जी सुभाणे समाप्ति थींदी। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। मेरा प्रेम प्रसाद भी वठो और प्रेम सां ही शब्द भी चवायो। हिंदे से नज़ारा दुनिया जा, हिंदे से नज़ारा, हिंदे से नज़ारा दुनिया जा, नवसारे तो वतन खे, नवसारे तो देसी नज़ारा दुनिया जा, नवसारे तो वतन खे, एक ॾींहुं छॾे मोहित सभु, एक ॾींहुं छॾे बो समझाए पंहिंजे मन खे, ही ॾिसी नज़ारा दुनिया जा, कर ख्याल कुछ और आई, कर ख्याल कुछ और रहणो हिते न आहे, रहणो हिते न, कंहिं वक्त भी थे सॾ, कंहिं वक्त भी थे हलणो ज़रूर आहे, हलणो ज़रूर, रस्ते ते कम अचे जो, रस्ते ते कम अचे, छॾ सो समर तूं ठाहे, छॾ सो समर तूं, ही ॾिसी नज़ारा दुनिया जा, ही ॾिसी नज़ारा, न विसार तूं वतन खे,
काया समान पंहिंजो काया समान जीवन बड़ा प्यारा जीवन माया जे मोह में ना माया जे मोह तो दिल अड़ाए प्यारा तू दिल जेकी ॾिसी नज़र सां जेकी ॾिसी नज़र तंहिंखे बुलाए प्यारा तंहिंखे हे ॾिसी नज़ारा दुनिया जा न विसारे तो वतन खे हिक ॾींहुं छॾिबो हिते सभु समझाए पंहिंजे मन खे समझाए पंहिंजे हे ॾिसी नज़ारा दुनिया जा ॿुधंदे नथो ॿुधी तूं ॿुधंदे नथो ॿुधी तूं कन पिया पुकार ज्ञानी कन पिया पुकार दुनिया थी घर फना जो दुनिया थी घर हर चीज हिते आफानी समझे भी सब तुम्हें मन शालाय बणे अज्ञानी शालाय बणे अज्ञानी हे ॾिसी नज़ारा दुनिया जा हे ॾिसी नज़ारा न विसारे तो वतन खे हिक ॾींहुं छॾिबो हिते सभु हिक ॾींहुं समझाए पंहिंजे मन खे हे ॾिसी नज़ारा दुनिया जा हे ॾिसी ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रीश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाख्य सर्वमंगलाय तनो हरि। बोलो राजा राम बोलो हिंदू सनातन धर्म धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया
आयो लाल कयो झूले लाल।